नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त इल्म जे टुकरनि खे संभाले रली ठाहिण वारो अहमद शाह लकियारी हो। हू लतीफ़ सरकार जो मंज़ूम शार हो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे न्यूज़ सईदाबाद में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल वाहिद उमरानी पंहिंजी रिपोर्ट में। इल्म जे टुकरनि खे सिबे रली ठाहिण वारो अहमद शाह लकियारी हो। हू लतीफ़ सरकार जो मंज़ूम शाइर हो। शाह भिटाई जे आम फ़हम खे सम्झण लाइ पहिरीं अहमद शाह खे पढ़णो पवंदो। सूफ़ियुनि जे तख़्यल में मोहबतुनि जे मांडाण मचियलु आहे। अहिड़ो इज़हार सैयद अहमद शाह लकियारी उर्स जे आख़िरी राति अदबी कॉन्फ्रेंस में गादी नशीन सैयद महबूब अली शाह लकियारी, प्रोफेसर कलंदर बख्श शाह, सैयद गुलाम रसूल शाह गुमनाक, सैयद इमदाद शाह जाफ़री, डॉक्टर नवाब काका, शौकत उजन, डॉक्टर शेर मेहराणी, माशूक धारेजो, अली नवाज़ डाहिरी, प्रोफेसर जुलियल सांगी ऐं रहमत पीरज़ादो ऐं ॿियनि अदीबनि भेटा पेश कंदे कयो। हिननि चयो त सिंध जे वसीलनि ते थींदड़ हुरलिट माण्हुनि खे मज़हबनि में विराहे ॾोड़ियो पियो वञे। अहिड़ी माहौल में भेटाई सचल तोड़े अहमद शाह क्लासिकल शाइरीअ ज़रिए टुटल दिलनि खे जोड़ण जो कमु कयो आहे। हिननि जी शाइरी ऐं मुतहरिक रहण जो पैगाम आहे। हिननि क्लासिकल वरसे खे संभालियो ऐं माण्हुनि खे इल्मी फ़िक्री मज़हबी सुजाॻीअ लाइ शाइरी कई। उन बैदि महफ़िल मौसीक़ी में दीबा सहर, ग़ुलाम जाफ़र ज़रदारी, सांवल ग्रुप, ग़ुलाम अब्बास बब्र, मशकूर हैदर राहू ऐं ॿियनि फ़नकारनि सैयद अहमद शाह जी शाइरी पेश करे सामीन खे झूमाए छॾियो। अब्दुल वाहिद उमरानी, अवामी न्यूज़, न्यूज़ सईदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।